मेहर फरीदाबाद लॻोठ बखेरा माछी में रात देर से तेज़ तूफ़ान सबब अचानक बाहि लगी वई। बाहि लगण करे ॻोठाणनि शमसुद्दीन, अज़ीज़ुल्लाह सोलंकी, सिकंदर सोलंकी ॿियनि जे घर में पियल सामान, खटूं, हंध, बिस्तरा सड़ी विया, जॾहिं त सिकंदर जूं 2 ॿकरियूं शमसुद्दीन सोलंकी जो गाबो बि बाहि में सड़ी वियो त ॿियनि ॻोठाणनि जो लखे रुपयनि जो अनाज, बूह जा खरा ऐं पलाल सड़ी खाक थी विया। ॻोठ खे बाहि लॻण जो ॿुधी ऐं ॾिसी ॻोठ मिर्ज़ाबाद, सोजरो, मीराणी, बका मस्जिद, गूंगो पीर ऐं ॿियनि ॻोठनि जा सवे माण्हू पहुची ॻोठाणनि सां गॾिजी पंहिंजी मदद पाइण तहत बाहि विसाइण में मसरूफ़ रहिया। तेज़ तूफ़ानी हवा में बाहि विसाइण में माण्हुनि खे वॾियुनि मुश्किलातुनि खे ॾियणो पइजी वियो, जॾहिं त बाहि ते ज़ाब्तो न अचण सबबि औरतूं ऐं ॿारड़ा ऐं मर्द क़ुरान पाक हथनि में खणी बीह रहिया, जॾहिं त इतलाह ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड गाॾी राति 3 बजे देर सां पहुती। ॻोठाणनि शमसुद्दीन, सिकंदर, सोजरो सोलंकी ऐं ॿियनि ॿुधायो त तेज़ मिटीअ जे तूफ़ान में ख़बर नाहे त किथां अचिणो, ॻोठ खे बाहि लॻी वई, जंहिं करे असांजो लहतल सड़ी रख थी वियो आहे। हिननि सिंध हुकूमत, DC दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फायर ब्रिगेड बाहि ते ज़ाब्तो आणे नुक़सान जो अज़ालो भरे ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।